परेशान वेठा आहियूं असां राति ॾींहुं परेशान वेठा आहियूं। पुलिस वारनि जो रिस्पॉन्स असांखे उहो सही माना त न मिलियो आहे। असांजे अदिड़ी जी ॻोल्हा में असां मदद न कई अथऊं। तव्हांजी अम्मी आहे, असां परेशान राति ॾींहुं वेठा आहियूं। असांजी मदद खपे, असांखे मदद ॾियनि। अगवा करे विया आहिनि, हाणे लभे ई नथी। घर मां सुबुह निकिते त मोटी न, त ॿुधसि त लधी न, त अगवा थी वई आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां ख़ान मोहम्मद मला ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रभात न्यूज़। नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां नसीम नगर थाणे जी हद ॿुढो पालारी में, जिथे 27 डिसंबर 2023 में 17 वरनि जी समीना धी गुलशेर चांडियो पुरसरार नमूने गुम थी वई। माइटनि पारां अहिड़ी रिपोर्ट नसीम नगर थाणे ते दर्ज कराई वई, लेकिन पुलिस पारां संदन का बि मदद अञा ताईं नाहे कई वई। माइट तमामु घणा परेशान हाल आहिनि ऐं उहे मीडिया जे आॾो धाए रहिया आहिनि ऐं पुलिस ऐं बस वारनि इदारनि खे अपील करे रहिया आहिनि त असांजी छोकिरी अगवा थी चुकी आहे ऐं असांखे वापसी कराइण में असांजी मदद कई वञे। वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं संदसि माइटनि सां, जेके हिन वक़्तु तमामु घणा परेशान ऐं लाचार आहिनि। उन्हनि खां पुछा कंदासीं त हुननि साईं छा नालो आहे तव्हांजो? गुलशेर। हीअ समीना तव्हांजी धीउ हुई? जी सर। कीअं गुम थी, कॾहिं थी ऐं उन खां पोइ तव्हां छा कयो? असांजी नंढड़ी 27 डिसंबर 2023 ते सुबुह जो सवेर घरां निकिती और पंहिंजा मिट माइट हुया। कुझु टाइम खां पोइ असां जांच कई, ॻोल्हा कई, जंहिंमें काफ़ी देरि ताईं अदिड़ी न लभी। पोइ असां ॻोल्हा जे बावजूदि पंहिंजे हद जो थाणो नसीम नगर कासमाबाद उते रिपोर्ट दर्ज कराईसीं। उनखां पोइ असां ॻोल्हियोसीं पंहिंजे मिटनि में माइटनि में, काफ़ी जेके बि जिथे सम्झूं पिया मिट माइट अज़ीज़ ओड़ो पाड़ो सॼो असां जांच कई आहे। हिन महिल ताईं 7 महीनो आहे, असांजी अदिड़ी जी का बि ख़बर कान्हे। असां तमामु परेशान आहियूं। 7 महीननि में को ॾस पंधो कोन मिलियो आहे। अदिड़ी या त मरी वई आहे या तव्हांजी को अगवा करे वियो आहे, ख़बर नथी पए हिन वक़्त ताईं। सो हाणे मां वस वारनि खे, जेके असांजा अफ़सर आहिनि, उन्हनि खे हथ ॿधी अर्ज़ु रखां थो त SP हैदराबाद, DIG हैदराबाद, IG सिंध खे मां अर्ज़ु रखां थो त मुंहिंजी नंढड़ी जी ॻोल्हा में मदद कई वञे। ऐं असां तमामु परेशान आहियूं, तो ख़ुदा असांजी मदद कनि। 5-7 महीना थी विया आहिनि, असां परेशान आहियूं, असांजी मदद कई वञे। अच्छा साईं, जेॾी महिल सुबुह जो निकिती उन खां पोइ तव्हां केॾी महिल सारियो त अधी असांजी घर में न आहे, निंगरी असांजे घर में न आहे, ऐं उन खां पोइ तव्हां कहिड़ा उपाय कया जेके तव्हांजा अज़ीज़ क़रीब मिट माइट आहिनि, तव्हां उन्हनि खां पुछा गछा कई? हा, असां जीअं कुझु टाइम गुज़रियो, कलाक अधु, त असां चयो हाणे अदिड़ी मोटंदी, कंहिं पाड़े में पंहिंजा मिट माइट आहिनि, चाचो आहे, सौट आहे, मोटंदी। पर जे कुझु टाइम गुज़रियो न मोटी, असां ॻोल्हियोसीं, पुछियोसीं पाड़े मां, पंहिंजे सौटनि 5-8 घर आहिनि हिते, पाड़े मां पुछियोसीं, पंहिंजनि खां पुछियोसीं, असांजी छोकिरी न लधी। असां परेशान थी वियासीं। पोइ असां काफ़ी टाइम ॻोल्हियोसीं। ॻोल्हण खां पोइ असां हद जे थाणे ते वञी रिपोर्ट दर्ज कराई। उमिरि घणी हुई? तक़रीबन 16-17 साल अथसि। 16-17 साल। अॻे में बि घर मां ईअं वेंदी हुई? न, अॻे में कॾहिं बि न वेंदी हुई। मतिलबु मिटनि माइटनि में? मिटनि माइटनि ॾे ईंदी वेंदी, जीअं मामूल आहे, ईंदी वेंदी पंहिंजे माइटनि ॾे, हेॾे होॾे। जीअं हाणे मिटी माइटी में बचो ॿार फैमिलियूं हिक ॿिए ॾे अचनि वञनि था, उहो ईंदा वेंदा हुया। असांखे उहो थियो त अदिड़ी कंहिं मिट माइट ॾे वई हूंदी। पोइ काफ़ी टाइम जो न मोटी, त असां पोइ ॻोल्हा शुरू कई अथई, जंहिंमें इहा रिज़ल्ट निकिती, छोकिरी असांजी न लधी। पोइ असां शाम जो या सुबुह जो नसीम नगर थाणे ते रिपोर्ट कराई। अच्छा, तव्हां नसीम नगर थाणे ते वियो त उते जॾहिं तव्हां रिपोर्ट दर्ज कराई, उन खां पोइ उन्हनि जो छा चवणो, पुलिस वारनि जो तव्हांखे छा रिस्पॉन्स ॾिनो? ऐं पुलिस वारनि जो रिस्पॉन्स असांखे उहो सही माना त न मिलियो आहे। असांजे अदिड़ी जी ॻोल्हा में असां मदद न कई अथऊं। अच्छा, माना तव्हांजो चवणु आहे पुलिस असांजी का बि मदद न आहे कई? जी। अमर, तव्हां समीना जी छा थींदा? मां अम्मी आहियां सिवा। अच्छा, हा। त तव्हां छा था चवणु चाहियो हाणे? असां सॼी पर बसि वेई हली, ॻोल्ही सेवड़े में, पाड़े में, मिट माइट में कान लधी। असांजे पुलिस खे इजलाउ ॾिनो अथसि, अञा पुलिस असांजी मदद न कई आहे। ST खे, DIG खे, सभिनी खे असां चयो अथसि। मुंहिंजी अम्मी आहे, असां परेशान राति ॾींहुं वेठा आहियूं। असांजी मदद खपे, असांखे मदद ॾियनि। असांजी न्याणी ॻोल्हजनि, अलाए मरी वई, अलाए बची आहे, अलाए काॾे परेशान वेठा आहियूं। असां राति ॾींहुं परेशान वेठा आहियूं। अगवा करे विया आहिनि, हाणे लभे ई नथी। घर मां सुबुह निकिते त मोटी न, त ॿुधसि त लधी न, त अगवा थी वई आहे। 7 महीनो आहे, लधी कान्हे, त अगवा करे विया आहिनि।
असांजी काई मदद पुलिस न कई आहे, थाणे वारे न कई आहे, SD ने कई आहे, सॼे केथ हद वारनि कोई मदद ई न, असांजी धीउ जी न्याणी जी नथो करे। असां परेशान वेठा आहियूं, राति ॾींहुं परेशान वेठा आहियूं। असां ग़रीबनि जी का मदद कनि, असांजी न्याणी जी का ॻोल्हा कनि, अलाए मरी वई अलाए काॾे वई आहे, लभे ई नथी असांजो बचिड़ो। जी नाज़रीन, तव्हां अबे ऐं अमर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो चवणु आहे त असांजी धीउ अगवा थी आहे, या ज़िंदा आहे या मरी वई आहे, असांखे का बि ख़बर न आहे। पुलिस पारां असांजी का बि मदद न पई कई वञे। ऐं हुननि इहो बि चयो आहे त असां IG सिंध साहिबु, DIG हैदराबाद ऐं SSP हैदराबाद खे अपील था कयूं त असांजी न्याणी जी वापसी में ॻोल्हा जे लाइ असांजी मदद कनि।